अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। हज़रत पीर सईद मोहम्मद राशिद रोज़े धनी रहमतुल्लाह जन फरमाइनि था त हिकिड़े शख़्स कंहिं माण्हू खे खून करे उघाड़ी तलवार रत सां भरियल हथ में खणी हिकिड़े बुज़ुर्ग जे हुजरे में वञी लिको। मक़तूल जा वारस संदसि पोयां डुकंदा डोड़ंदा पिया आया। तन बुज़ुर्ग खां पुछो त हिकिड़ो माण्हू खून करे हिते आयो आहे, उहो केॾांहुं वियो? बुज़ुर्ग चवनि त हुजरे में लंघी वियो। उन्हनि माण्हुनि अंदरि वञी ॻोल्हियो पर खेनि हथ न आयो। जॾहिं ॿाहिरि निकिता तॾहिं उन बुज़ुर्ग जे आॾो पेरनि ते किरी पिया ऐं माफ़ियूं घुरण लॻा त असांखां बेअदबी थी आहे, महिरबानी करे माफ़ कयो। ऐं असां उन क़ातिल जो ॾोह बि बख़्शे छॾियो। पोइ जॾहिं उहे माण्हू विया तॾहिं उन बुज़ुर्ग उन शख़्स खे सॾु कयो। हू ॿाहिरि अची चवणु लॻो त आउं तुंहिंजे साम थी अची हुजरे में लिको हुउसि, तूं वरी हुननि खे पियो ॾस ॾें त अंदरि हुजरे में वेठो अथव। बुज़ुर्ग चयो त मुंहिंजे सच जी बरकत सां अलाह तबारक व ताला तोखे दुश्मननि खां छॾायो, जेकॾहिं कूड़ हणा हा त तोखे मारे वञनि हा। हिन नकुल शरीफ़ मां सच चवण जी बरकत जो पतो पवे थो। जीअं हदीस पाक में आहे त हमेशह सच आज़ाद कंदड़ आहे ऐं कूड़ नेठ हलाक कंदो। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। हज़रत पीर सईद मोहम्मद राशिद रोज़े धनी रहमतुल्लाह अलैहि जन पंहिंजी मलफूज़ा शरीफ़ में हिकिड़ो नकुल फरमायो आहे त कंहिं कोरी ऐं मेहार जी पाण में दोस्ती हुई। उन मेहार हिकिड़ी मुनी जी काठी जंहिंसां तानियुनि जो रसो ॿधंदा हुआ झंग मां वढे आणे उन कोरीअ खे ॾिनी हुई। इतफ़ाक़ सां उन्हनि ॾींहंनि में ॾुकर अची पियो जंहिं करे मेहार जूं सभु मीयूं बुख ऐं तकलीफ़ सभु मां वहिकी वयूं। लाचार थी बुख ऐं फाकनि जे करे लॼ लाहे रोज़ उन कोरी जे घर मानी जे आसरे ते ईंदो हो। कोरी वीचारो पाण पियो ॾुकर जी तकलीफ़ में गुज़ारींदो हुयो ऐं संदसि अहलो अयाल तंग हालत में हुआ। तंहिं हूंदे बि जेको थोरो घणो भतु चाढ़ींदा हुआ उन मां कुझु न कुझु बुखे मेहार खे बि ॾींदा हुआ। मेहार भतु खाई उन मुनी खे टेक ॾेई चवंदो हुयो त आउं हीअ मुनी अहिड़े ॿेले मां वठी आयो हुयुसि जंहिंमें तमामु घणा ख़ौन ख़वार शींहं रहंदा हुआ। ग़रीब कोरी माठ कयूं पियो ॿुधंदो ऐं सहंदो हो। नेठि हुन मेहार जे रोज़ाने अचण करे बेज़ार थियो ऐं हिकिड़े ॾींहुं जीअं हुन मुनी खे पंहिंजी साराह कई तीअं हिकदमि उहा मुनी पटे कोरी उछलाए चयोसि त खण पंहिंजी मुनी, छॾ असांजी जिंद। हिन हकायत मां दुनिया वारनि जी दोस्ती जेका बेबका आहे उनजो पतो पवे थो। जेका दोस्ती कंहिं ग़र्ज़ ऐं मतिलब लाइ हूंदी इहा चटादार न हूंदी, बल्कि जल्द ई फना थी ख़तम थी वेंदी आहे। उनजे मुक़ाबले में ख़ुदा वास्ते मोहब्बत ऐं आख़िरत में तमामु वॾे अजर जो बाइस आहे। क़यामत ॾींहुं ख़ुदा कारण दोस्ती ऐं ख़ुदा कारण दुश्मनी करण वारनि जा चेहरा सिज वांगुरु रोशन हूंदा। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। हज़रत पीर सईद मोहम्मद राशिद रोज़े धनी रहमतुल्लाह जन पंहिंजी मलफूज़ा शरीफ़ में फरमाइनि था त हिकिड़े बादशाह खे का मुश्किल दरपेश आई जंहिं लाइ नज़र कयईं त जेकॾहिं हीउ कमु ऐं मतिलबु पूरो थियो त पंहिंजी सवारी जे घोड़नि मां जेको ज़ोर भलो घोड़ो हूंदो सो बहलूल रहमतुल्लाह अलैहि खे ॾींदुसि। पोइ जॾहिं इहो कमु संदसि ख़्वाहिश मूजिबि पूरो थी वियो तॾहिं हज़रत शेख बहलूल खे घुराए पंहिंजी सवारी जो ख़ासि घोड़ो संदसि ख़िदमत में हाज़िर कयईं। बहलूल रहमतुल्लाह उन घोड़े ते चढ़ी ॿाहिरि हलियो वियो। वज़ीर जॾहिं बादशाह जी ख़िदमत में हाज़िर थियो तॾहिं बादशाह खे अर्ज़ु कयईं त साईं, अहिड़ो नायाब घोड़ो अहिड़े मजज़ूब ऐं चरे शख़्स खे ॾियणु नामुनासिब हुयो। घोड़े जी क़ीमत खेसि ॾेई छॾणु घुरिबे हा। बादशाह चयो त ए वज़ीर, हीअं तोखे इजाज़त आहे त वञी जेतिरी क़ीमत वणे ओतिरी बहलूल खे ॾेई खांसि घोड़ो वठी अच। बहलूल त कंहिं ॿिए शख़्स खे अॻु में ई घोड़ो ॾेई छॾियो हो। होॾां वज़ीर बि पंहिंजे घोड़े ते चढ़ी बहलूल जी पुछा कंदो कंदो ऐं ॾिठाई त बहलूल हिकिड़े हंधि बीठो आहे। वज़ीर वटसि वेझो आयो ऐं ख़ासि आसमान जी हक़ीक़त बाबति को सवाल पुछाईं।
बहलूल चयुसि त तूं घोड़े ते चढ़ियो बीठो आहीं ऐं आउं प्यादो आहियां। मूंखां आसमान खे त तूं वेझो आहीं, तोखे आसमान जी ख़बर मूंखां वधीक हूंदी, पर जे घोड़ो मूंखे ॾीं त मां मथां चढ़ी तोखे आसमान जी ख़बर ॿुधायां। वज़ीर घोड़े तां हेठि लथो ऐं बहलूल घोड़े ते चढ़ी वज़ीर खे चयईं त आसमान जा कम एजे ही अथई जो सवार प्यादो ऐं प्यादे खे सवार पियो करे। ईअं चई वठी घोड़े खे तिखो हकलियाईं। वज़ीर वीचारो हको बको उते रहिजी वियो। हिन हिकायत मां बहलूल जेको दानाह जे लक़ब सां मशहूरु आहे सो तमामु वॾो आरिफ थी गुज़रियो आहे, लेकिन हू दरवेश मज़ूब हुयो। संदसि केतिरियूं ई करामतूं ऐं आदत ख़िलाफ़ ॻाल्हियूं जग मशहूरु आहिनि। तंहिंखे ठॻण ऐं आज़माइण लाइ वज़ीर वटसि वियो त पाण बेवकूफ़ बणिजी पंहिंजो घोड़ो फुराए मोटियो। उन करे दरवेशनि ऐं बुज़ुर्गनि खे आज़माइण नादाननि जो कमु आहे ऐं कंहिं बि मज़ूब ऐं दरवेश खे पंहिंजे हाल ते छॾे ॾियणु दानिशमंदी आहे। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हिकु दफ़ो महमूद बादशाह ते किन माण्हुनि अयाज़ सां वधीक मोहबत करण बाबति एतिराज़ कयो त अयाज़ में ज़ाहिरी का बि ख़ूबसूरती कान्हे, तंहिं हूंदे बि अजायो मथसि इश्क थियो आई। बादशाह इहा ॻाल्हि ॿुधी फरमायो त मुंहिंजो इश्क अयाज़ जी ख़ूबसूरती ते न आहे बल्कि उन जी ख़ूबसूरती ते आहे। हिकु ॾींहुं उन हीअ ॻाल्हि खे सचे साबित करण ऐं इम्तिहान लाइ बादशाह उन्हनि एतिराज़ कंदड़ अमीरनि, वज़ीरनि ऐं अयाज़ समेत उन्हनि खे खूह ते वठी आयो ऐं सभिनी खे साम्हूं थी चयईं त अॼु आउं अव्हां खे खूह में विझराईंदुसि, पर ख़बरदार जो मतां पंहिंजा कपिड़ा पुसायव। सभिनी चयो त जीअं अव्हां जी मर्ज़ी। उनखां पोइ बादशाह हर हिक जा जुदा जुदा पेर ॿधराए खूह में विझराईंदो, ॿाहिरि कढराईंदो त उन्हनि जा कपिड़ा आला थियल हुया। बादशाह पुछनि त मुंहिंजो तव्हांखे चयो त पंहिंजा कपिड़ा न पिसाइजो, ही मुंहिंजे हुकुम जी बरख़िलाफ़ी छो कयव? तॾहिं सभिनी जवाब ॾिनो त साईं, तव्हां ई त असांजा हथ पेर ॿधराए खूह में विझरायो हो, पोइ असांजो कहिड़ो ॾोह आहे? उन खां पोइ वरी अयाज़ खे सॼे खेसि मथी सम्झाणी ॾेई ॿियनि वांगुरु खूह में विझरायईं। जॾहिं अंदरि गोता खाई निकितो तॾहिं बादशाह खेसि कपिड़नि पिसाइण बाबति सख़्ती सां पुछो त अयाज़ एलाज़नि ऐं मिंथूं करणु लॻो त साईं, मूंखां ग़लती थी वई आहे, सा माफ़ फरमायो। मूंखे उमेद आहे त तव्हां तमामु घणा महिरबान आहियो, सो मूंखे ज़रूरु माफ़ कंदो। मथे नकुल शरीफ़ मां हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े थानी रहमतुल्लाह जन जो मक़सूद इहो आहे त मुरीद खे पीरी मुरीदी जा आदाब पूरी तरह बजाइण घुर्जनि ऐं पीर खे बि घुर्जे त महमूद बादशाह वांगुरु थी पवे ऐं मुरीद खे खपे त अयाज़ थी रहे। जीअं हू आज़माइश जी कसोटी ते ख़ालिस ऐं खरो निकितो ऐं ॿिया खोटा थी पिया, अहिड़ी तरह मुरीद खे बि पंहिंजे मुर्शिद जे अदब वारी कसोटी ते पूरो थियणु घुर्जे, तॾहिं ई मुर्शिद मथसि महिरबान थी खेसि फैज़याब बणाए छॾींदो। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े थानी रहमतुल्लाह अलैह जन मलफूज़ात शरीफ़ में हिकिड़ो नकुल फरमायो आहे त हज़रत सुल्तानुल आरिफ़ीन शेख बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह जे पाड़े में हिकिड़ो यहूदी शख़्स रहंदो हो। सो कंहिं ॾींहुं हिकिड़े मुस्लमान सां वाट में गॾियो पियो वियो। मुस्लमान उन यहूदी खे चयो त ए यहूदी, हेतिरा साल हज़रत शेख साहब जे पाड़े में गुज़रिया अथई त बि अञा इस्लाम में दाख़िल न थियो आहीं ऐं यहूदी रहियो आहीं। यहूदी जवाब ॾिनो त जहिड़ी इस्तक़ामत हज़रत शेख साहब खे इस्लाम ते आहे अहिड़ी मूंखे हासिल थी न सघंदी। जे अहिड़ी इस्तक़ामत थी सघे त जेकर हींअर जो वञी मुरीद थी इस्लाम क़बूलियां, बाक़ी जेको तव्हांजो इस्लाम आहे तंहिंखां त असांजो दीन चङो आहे। उन नकुल मां ही दर्स सम्झणु घुर्जे त हक़ीक़ी इस्लाम उन ते इस्तक़ामत जो नालो आहे, बाक़ी ज़ाहिरी तरह मुस्लमान ऐं कम ग़ैर मुस्लमाननि वारा त पोइ अहिड़ी मुस्लमानी बेफ़ाइदी आहे। छो त रब्बुल आलमीन फरमायो आहे त ए मुस्लमानो, छा अव्हां उहो काफ़ी नथा सम्झो त बसि दीन इस्लाम ते ईमान था रखूं ऐं तव्हां आज़माया न वेंदव? तंहिं करे ॼाणणु घुर्जे त हक़ीक़त में दीन इस्लाम ऐं शरीयत पाक जे अमलनि ते मज़बूती सां कारबंद रहण ई इस्लाम आहे।
उन जे करे यहूदी मुस्लमान खे ताने तौरु चयो त तव्हांजे इस्लाम खां असांजो दीन चङो आहे। पर जेकॾहिं इहो चवंदड़ ख़ुदि दीन इस्लाम ते मज़बूती सां अमल पेरा ऐं कारबंद हुजे हा त शायदि यहूदी खे अहिड़े चवण जी जुरत बि न थिए हा। असीं ज़ाहिर में मुस्लमान आहियूं पर अमलन सभु गैर मुस्लमाननि जा करियूं पिया। शाला रब पाक सही मुस्लमान बणजण ऐं उन ते इस्तक़ामत अता फ़रमाए।